ॿी अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं त सिंध में पहिरियों भेरो हिंदू नारी कमीशन पास करे DSP बणिजी वई आहे। आगाह कयो अव्हां खे त जैकबाबाद वासण मनीषा खे वाधायूं ॾियण लाइ कराची जी रिहाइशगाह ते मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। नून लीग MNA खियलदास कोहिस्तानी मनीषा जे घर पहुची वाधायूं ॾिनियूं आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया त सिंध में पहिरियों भेरो हिंदू नारी कमीशन पास करे DSP बणिजी वई आहे। जैकबाबाद वासण मनीषा खे वाधायूं ॾियण लाइ कराची जी रिहाइशगाह ते मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। नून लीग MNA खियलदास कोहिस्तानी मनीषा जे घर पहुची वाधायूं ॾिनियूं आहिनि, जॾहिं त अजरक ऐं गुलदस्तो बि पेश कयो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया त खियलदास कोहिस्तानी जो चवणु आहे त हिंदू नियाणियूं हर मैदान में अॻिते अचनि पियूं, जेका ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया त सिंध में पहिरियों भेरो हिंदू नारी कमीशन पास करे DSP बणिजी वई आहे। जैकबाबाद वासण मनीषा खे वाधायूं ॾियण लाइ कराची जी रिहाइशगाह ते मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। नून लीग MNA खियलदास कोहिस्तानी मनीषा जे घर पहुची खेसि वाधायूं ॾिनियूं आहिनि ऐं अजरक ऐं गुलदस्तो बि पेश कयो आहे। खियलदास कोहिस्तानी जो चवणु आहे त हिंदू नियाणियूं हर मैदान में अॻिते अचनि पियूं, जेका ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया सिंध में पहिरियों भेरो हिंदू नारी कमीशन पास करे DSP बणिजी वई आहे। जैकबाबाद वासण मनीषा खे वाधायूं ॾियण लाइ कराची जी रिहाइशगाह ते मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जे आमद जो सिलसिलो जारी आहे। नून लीग MNA खियलदास कोहिस्तानी मनीषा जे घर पहुची खेसि वाधायूं ॾिनियूं आहिनि। अजरक ऐं गुलदस्तो बि पेश कयो आहे।